नाज़रीन, शहदादकोट में अॼु 3 ॾींहं सरकारी मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ हड़ताल ऐं एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे साजिद खड़। जी साजिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादकोट में भी अॼु 3 ॾींहं भी सिंध एम्प्लॉइज़ ग्रेंट अलायंस जे सदर तालीम ऐं सिहत खाते जे मुलाज़िमनि एहतजाज कयो आहे। जॾहिं त ग्रेंट हेल्थ अलायंस पारां ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां तालका अस्पताल जी ओपीडी जो बाइकाट करे एमरजेंसी जी गेट भरिसां डॉक्टर गदा हुसैन मक्सी, पीरबख्श बिरोही, गुलाम नबी भट्टी, सुलेमान कंबो, डॉक्टर फयाज मस्तोई, रियाज भट्टो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एमरजेंसी जी गेट ॿाहिरां एहतजाज मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। हड़ताल सबबि साम्हूं जेके अस्पताल आयल मरीज़ आहिनि बिना इलाज जे ई वापसि मोटी विया आहिनि। होॾां फैज़लाई स्कूल जे उस्तादनि गुलाम अब्बास मलाणी, खादिम हुसैन नंगराणी, जाफ़र मंगी, अहमद रज़ा चुनियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में स्कूल अंदरि एहतजाज कयो आहे। होॾा शहदादकोट शहर जा स्कूल जेके आहिनि ऐं ॿिया तालीमी इदारा जे उन इदारनि में तदरीसी अमल जो बाइकाट कयो वियो आहे। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बिना तालीम हासिल करण जे वापसि मोटी वियूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके मुख़्तलिफ़ खातनि जा जेके मुलाज़िम आहिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे उन्हनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत पारां मुलाज़िमनि जी पेंशन में जेकी कटौती करण वारो मुलाज़िम दुश्मन फ़ैसिलो इन फ़ैसिले खे सम्झूं था। उन्हनि मुतालबो कयो आहे त पेंशन मां कट करण वारो जेको मुलाज़िम दुश्मन फ़ैसिलो आहे उहो वापसि वठी सरकारी मुलाज़िमनि में जेका पखिड़ियल बेचैनी आहे उहा ख़तमु करण जो उन्हनि मुतालबो कयो आहे। जी साजिद, तव्हांजी महिरबानी।